साफ़को जी टीम जो जिन महिरबानी करे मूंखे हिते हिन कुर्ब जी कोठ में शिरकत जी दावत ॾिनी। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हूअं बि इंडिपेंडेंस डे जॾहिं सेलिब्रेट थींदा आहिनि त घणो करे इहो ॾिठो वियो आहे त उन्हनि में नेशनल एंथम थिए थियो, परचम कुशाई थिए थी, कुझु स्पीचिस थियनि थियूं, ॿारनि जा टेबलोस थियनि था, पर आज़ादीअ जो जेको रूह आहे उहो ज़रूरु अॼु मूंखे हिन प्रोग्राम में नज़र आयो आहे। छो जो हिन प्रोग्राम जे ज़रिए माण्हुनि जी सुध जे लाइ, उन्हनि जी आगाही जे लाइ, उन्हनि जी तरक़ी जे लाइ ऐं पाकिस्तान जी बका जे लाइ जेको अॻियां क़दम असीं वधाए रहिया आहियूं, ऐं सम्झां थो त इहो तमामु घणो लाभाइतो साबित थींदो। ऐं जेका ही कोशिशि आहे एग्रीकल्चर सां रिलेटेड या पंहिंजो लाइव स्टॉक जी डेवलपमेंट जे लाइ या जेका रूरल अपलिफ्टमेंट आहे, माण्हुनि जी जेका तरक़ी आहे ऐं या असांजो जेको एग्रीकल्चर जो ग्रोथ ऐं डेवलपमेंट आहे, त हूअं त असां जनरली ग्रोथ खे पैदावार सां पंहिंजो भेटींदा आहियूं, पर जेकॾहिं उहा पैदावार जेकॾहिं का चेंज आणे त उनखे असीं डेवलपमेंट था चऊं। त उहा डेवलपमेंट जेका आहे उन जे लाइ क़दम हूअं त पंहिंजो गवर्नमेंट ऑफ सिंध या गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान मुख़्तलिफ़ टाइमनि ते कोशिशूं वठंदी रही आहे। उन्हनि जा स्टेक होल्डर्स सां पंहिंजो जेको आहे कंहिं न कंहिं सूरत में हिकिड़ा प्रोग्राम ॾेई त जीअं सभु जेके मसइला मसाइल जेके आहिनि पाकिस्तान जा अवाम जा उहे पंहिंजो हल थियनि ऐं अवामी तरक़ी जेका आहे उहा ग़ालिबु अचे। त अॼु जो जेको ही प्रोग्राम साफ़को जे थ्रू थियो आहे, जंहिंमें सभु असांजा एग्रीकल्चर सां रिलेटेड जेके अफ़सरान आहिनि या एक्सपर्ट आहिनि या लाइव स्टॉक जा जेके एक्सपर्ट आहिनि, इन खां अलावा चैम्बर एंड कॉमर्स जा जेके दोस्त आहिनि, स्मॉल इंडस्ट्रीज़ जा जेके दोस्त आहिनि, ऐं एग्रीकल्चर सां रिलेटेड उहे अदड़ियूं मायूं ख़वातीन जेके कंहिं न कंहिं सूरत में पार्टिसिपेशन उन्हनि जी थींदी रहे थी, त उन्हनि खे घटि में घटि इहा सुध ज़रूरु पई आहे त असां पंहिंजी तरक़ी खे कीअं अॻियां वधाए सघूं था। त बहितर इहो ई आहे त इहो सिलसिलो जारी ऐं सारी रहे ऐं असांजी तरक़ीअ जो जेको दारोमदार आहे या असांखे जेके अपॉर्चुनिटीज़ मौक़ा जेके मिलनि था उन्हनि मां पूरो फ़ाइदो वठिजे। शयूं असां करे त वेंदा आहियूं, सभु शयूं थियनि थियूं, जेकॾहिं इंसेंटिव्स आहिनि, असांखे किरोड़नि जी ग्रांट मिले थी, लखनि जी ग्रांट मिले थी, त पोइ उन मां असां फ़ाइदो केतिरो, जीअं सलेमान साहब पंहिंजी तक़रीर में कयो त भई ही पैसा जेके आहिनि तव्हांजी तरक़ी जे लाइ आहिनि, तव्हांजे ख़र्चे जे लाइ न आहिनि, त इन मां तव्हांखे इंडस्ट्री डेवलप करणी आहे। त इंडस्ट्री डेवलप त असां कंदासीं, बाई प्रोडक्ट्स जे बि असां कमु कंदासीं, पर हिकिड़ो जेको क्राइसिस साम्हूं मूंखे नज़र अचे थो उहो आहे असांजे एनर्जी जी घटिताई। अॼुकल्ह तव्हांखे ख़बर आहे त एनर्जी असां वटि आहे कोन। हाणे इहो हिकिड़ो अलमियो आहे त असां इन ते कमु नथा कयूं, असां कोई रिसर्च नथा कयूं त असां इहा एनर्जी जेको अल्टरनेट अरेंजमेंट्स आहिनि उहे कहिड़े तरीक़े सां पैदावार करे सघूं था। जेकॾहिं असांजा रिसर्च इदारा उन ते कमकार करणु शुरू करे ॾियनि ऐं असां पंहिंजो सोलर सेल जेकॾहिं डेवलप करे वञूं ऐं असां कंहिं न कंहिं तरीक़े सां मुफ़्त जी बिजली जेका आहे उन जी खे पैदा करणु शुरू करे ॾियूं, त मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं असां तमामु घणी तरक़ी, जेकॾहिं यामीन साहिबु हिते वेठो आहे, हाजी निसार साहिबु हिते वेठा आहिनि, जेकॾहिं कैलिफोर्निया वारी साइड ते असीं ॾिसंदासीं त पूरा ग्राउंड जेके आहिनि उन्हनि जा सोलर प्लेट सां जेके आहिनि उहो विछाया पिया आहिनि। त उहे मुल्क जेके ऑलरेडी डेवलप्ड कंट्रीज़ आहिनि उहे उन मां लाभ वठनि था, फ़ाइदो वठनि था, पर पाकिस्तान जहिड़ो मुल्क जेको आहे उहो फ़ाइदो नथो पियो वठे। असांजो थर सॼो ग्राउंड आहे, ख़ाली ग्राउंड आहे, उते को अहिड़ो मसइलो बि न आहे। जेकॾहिं असां वटि अहिड़े क़िस्म जूं के डेवलपमेंट थी वञे ऐं असांखे पंहिंजो एनर्जी जेका आहे उहा दरकार थी वञे त पंहिंजो, ऐं सम्झां थो त पोटेंशियल असां वटि तमामु घणो मौजूदु आहे। असां वटि इंडस्ट्रियलिस्ट बि मौजूदु आहिनि ऐं असां वटि जेको रिसोर्सिस आहिनि, ह्यूमन रिसोर्स जेको आहे उहो असां तमामु वाफ़िर किरदार उन में मौजूदु आहे। हिकिड़े ट्रेडिशनल जेके तरीक़ेकार खां निकिरी असां कंहिं हिकिड़े बहितर डेवलप्ड अंदाज़ में जेको आहे उहो तरक़ी माणे सघूं था। ऐं तव्हां सभिनी जो शुक्रियो अदा थो कयां। अगेन पंहिंजो जेको आहे
ही प्रोग्राम जेके अहिड़े क़िस्म जा ईंदा रहनि था उहे फ़ाइदे वठण जे लाइ हूंदा आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला पाकिस्तान जेको आहे उनजो मुस्तक़बिल ताबनाक आहे ऐं असां तरक़ीअ जी हुन में आहियूं। कुझु शयूं ज़रूरु ॾुखियायूं आहिनि, उहे ॾुखियायूं हिकिड़े ॾींहुं ज़रूरु ख़तमु थींदियूं। तव्हां सभिनी वॾी महिरबानी।